जेके दोस्त बीठा आहिनि, जेकॾहिं तव्हीं हिन सोणे जे करे आया हो त वेही रहो। जेके दोस्त बीठा आहिनि, जे तव्हीं पंहिंजे ॻोठनि मां क़ुर पाक ॿुधण जे नियत सां आया हो त वेही रहो। 8 बजे राति मग़रिब खां पोइ मूंखे हुकुम थियो 8:30 बजे वाह बुरड़ा मां कहिड़ी पोज़ीशन में हुयुसि, छा हाल हो, अची अवां वटि हाज़िरी लॻाई आहे। जहिड़ो वॾो जलसो आहे ओतिरी बदनज़मी आहे। पतो नाहे त असांजे दोस्तनि खे इहा का बीमारी आहे या आदत आहे। दोस्त वेही रहनि पंहिंजे पंहिंजे जॻहियुनि ते, अल्लाह जो क़दम क़दम क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाअ वज़्ज़र्राअ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलर रसूलु वल्लज़ीना आमनू मअहु मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रल्लाहि क़रीब। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेतिरो वॾो पिंडाल हो दुरूद शरीफ़ जो जवाब जेतिरो अचणु घुरिजे हा ओतिरो न आयो। हिकु दफ़ो ॿीहर अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंतहाई काबिल सद एहतराम
उलमाए किराम ऐं हाज़रीन जमात, 10 मुहर्रमुल हराम की रात 1445 हिजरी अवाज शहर मीरो खान में हजरत मौलाना साईं मुनीर अहमद साहब जिनके मदरसे में अवाय असां सालानी कॉन्फ्रेंस शोहदा इस्लाम में शरीक आहियूं। अल्लाह समूरन की हाज़िरी कबूल फरमाए। मुखा वधीक मोतबर आलिम उम्र में, बुजुर्गीअ में, नेकिन में इतने घना मौजूद आहिनि। एतरन वडन आलिमन के मौजूदगी में बयान करना मुनासिब न पियो समझा, पर पंहिंजे सफ़र के सजायो कंदे, दोस्तन के हुकुम की तमील कंदे ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु करणियूं आहिनि। ग़ौर ऐं फ़िक्र सां ॿुधो। अल्लाह पहिरियों मूंखे पोइ अव्हांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे। असांजो मुआशरो आज़ाद पियो थींदो वञे। असांजे मुआशरे में आज़ादी के नाले ते बेहयाई, उरियानी, फहाशी फैलाई वञे पई। इन बाह में केतरा ही खानदान, केतरा ही इंसान सड़न पिया। इन समूरन बीमारियों जो इलाज है तो मुझे अजीजो इन कुरान शरीफ में थोड़ो ॻाल्हायो कंहिं में बाबा से। मां नारो न हणाईंदो आहियां, न वरी बार बार चवंदो आहियां त सुभान अल्लाह चओ या ॿई हथ मथे खणो। मुंहिंजे तबियत में ईअं न आहे। हाणे मौलवियुनि जा मुख़्तलिफ़ मार्केट डिज़ाइनियूं आयूं आहिनि। अगरि हिकिड़े मौली साहब 3 दफ़ा माण्हुनि खे चयो उथी बीह कयो, छा चयनि? हाणे अहिड़ा कुराड़ा पोड़ा इहे हर उथनि रवे आहिनि। पोइ मां खिली करे चयो त अञा पोयों ॿी जिन्स ईंदी जेके चवंदा सुम्ही करे हा कयो। वरी जेको वाइज में 500 जो नोट तो खणिजे त असां मुला कुर्सीअ खे भञी था छॾियूं। तूं त जन्नती आहे। अवी वाइज ॿुधो ऐं दिल में जॻह जो ऐं अक़ीदो इन दिल सां इरादो करे निकिरो त जेको ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं। शहीदनि जो वाइज़ साईं हैदरी ॿुधाए वियो। अॻिम भी कई बुज़ुर्ग ॿुधाए विया हूंदा। मां पंहिंजे बयान में अॼु जी सूरत हाल जेका असांजे कलमे पढ़ंदड़नि जे मुआशरे में आहे उन खे शरीयत जे नज़र में अर्ज़ु कंदुमि। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह करीम फरमायो या अय्युहन्नास कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम। ऐ इंसानो जय कुरान पाक के तवी रुमाल वेड़े, जय कुरान पाक के तवी पेटन में बंद करे, जय कुरान पाक के शिकन में रखी करे तवा मिठियों ऐं चुमियों ऐं कुरान पाक के अखियुनि ते रखो पिया। इहो भी तव्हांजो अजर ऐं सवाब आहे। पर कुरान जे मक़सद लाइ आयो आहे। वो मक़सद वाइज़ो नसीहत, हिदायत ऐं कुरान पाक जे तरफ़ा जन्नत जो रस्तो ॾेखारिणो आहे। शादी भी कुरान जे मुताबिक़, ग़मी भी कुरान जे फ़ैसिले मुताबिक़, पंहिंजी ज़िंदगी रसूल ऐं कुरान जे फ़ैसिले मुताबिक़। अॼु पंहिंजे सीने ते हथ हणो, दिल ते हथ हणो त असांजो मुआशरो हाणे तो वरी नौजवान चढ़ा था पाइनि। गोडे ते चढ़ो, वरी उन जे विच में गंजी, वरी नंढड़ो रबड़ो वो वरी हीअं हेॾां होॾां पियो थिए। वो घर में भी घुमे पियो, अमर जे अॻियां भी, न्याणियुनि जे अॻियां भी। मां अव्हां खां पुछां थो, हाणे पुछेसि इहो छा आहे? फैशन आहे?
सुभाणे सॼी मशीनरी कढी घुम, इहो बि फैशन आहे। जंहिं कलमे पढ़ंदड़ खे मौलाना नबीअ जी शरीयत ऐं लिबास ऐं सुन्नत ऐं तरीक़ो पसंदि न आहे, उहो उफ ॾारींदड़ नारा हणी उहो जबल ड्राए विझे, छा फ़ाइदो थींदो? शादी आहे त असांजूं अमड़ियूं न्याणियूं इहे जूं झुमरियूं हणनि जो अहिड़ी झुमर कॾहिं कंहिं लॻे बि न हई हूंदी। वरी जो ॾिसो रोडनि में रस्तनि ते त औरतूं ईअं पयूं घुमनि जो शायदि जानवर बि न घुमंदा हुजनि। वरी जो 5-6 महीने 8-10 हज़ार था अचनि पिया, पोइ त असांजूं मायूं अहिड़ी कुते सां हालत न थींदी आहे जहिड़ी असांजे औरतुनि सां आहे। निंड वठी वई अथव, अञा झट खां पोइ गोगरो हणंदव। हाणे वोट ईंदा न, वोट कच्चे में हुज, पके में हुज, जंगल में हुज, जबल में हुज, पछाड़ी वाशरूम में वञो त बि उम्मीदवार ॿाहिरों ईंदई, अब तुझे वोट जी ज़रूरत आहे। पोइ 5,000 तव्हां घर नथा ॾेई सघो जो असांजूं अजरियूं ऐं अमड़ियूं रोडनि रस्तनि ते धिका पियूं खाइनि। एॾो हिन क़ौम खे ज़लील कयो वियो ऐं एतिरा असां ज़लील आहियूं त जेके असांजूं अमड़ियूं ऐं न्याणियूं इन्हनि खे वोटूं पियूं ॾियनि उहे ज़लील पियूं थियनि, ऐं जेके वोट वठनि पिया उन्हनि जूं मायूं एसिन एयर कंडीशन में वेठे पियूं खाइनि। तव्हां ॿुधायो त मुआशिरो ख़तमु थी वियो आहे या कुझु बचियो आहे? अले जटान वाले भूसाणे जंगल में घराणे, चए तो कुहान, चए तो मोटायान। इहा कौम सदियूं गुज़री वियूं, कुते जो पुछ जो नड़ में विझो ऐं साल सॼो छॾे ॾेसि, उन खां पोइ छिके कढेसि त बि। इमरान जो आयो हो न त मौलाना फज़लुर रहमान साहब पहिरें ॾींहुं चयो त चंडो आहे, चंडे ॿार जा पेर पींगे में पधरा, सुमारे से सऊं त डुल्लू मथां। पोइ चंडो साबित थियो कि न थियो? अॼु तव्हां असांजा जलसा वॾा, इश्तिहार वॾा, ओ वॾो वॾो इंतज़ाम, पर जे नज़र कर त सैलून ते वेठो आहे ॾाढी पियो कूड़ाए, नज़र कर त बेहयाई उरियानीअ जा सभु शयूं हिन जे खीसे में पयूं आहिनि। अञा अॻिते नज़र करेसि त अमड़ जी चुंकीअ ते वेंदी पई दवा वठणु या स्कूल ॾे त हे पयूं मोटरसाइकिल ते कुते जा तारा, हिन जा तारा हिकु जहिड़ा, इहे घिंटियूं पियो वॼाईंदो, ॿुढी न मरंदो आहे। मुझी ॾाढी अशियाकारी आहे, रोज़ो अथव ॻाल्हाइण जो। हाजी इम्दादुल्लाह मूंखे हुकुम कयो त तोखे मीरो ख़ान हाणे जो हाणे पहुचणो आहे। मां चयो अलाए नंढी क़यामत आई आहे, अलाए वॾी पुॼूं, पर हिते हेॾे ॾिस त इहे कुल तमाशाई आहे। मौलाना ईसा समूह चवंदो आहे त जलसनि में 3 क़िस्म माण्हू ईंदा आहिनि। हिकिड़ा क़ुरान ॿुधण वारा जेके तव्हां वेठा हो, ॿिया मानिर पाटोड़े जो मुकारो कयूं, रोड ते उघराई था ॼणनि में ढिक कई। टिया वरी यारी बाशीअ वारा जेके 2 महीना 3 न मिलिया हूंदा, अब जलसे ते मिलंदासीं। तव्हां ॿुधायो त हेॾो वॾो क़ुरान पियो पढ़िजे, इहे जेके घुमनि था इहे कहिड़े खाते में खेल तमाशो? अब मुंहिंजी ॾाढी अशी आहे न, हे छा आहे? हे इन जे अंदरों घणियूं शयूं थी वियूं, टोटल 3, टोपी, पटको, रुमाल, ॾाढी त हेॾे अची वई। हाणे वरी जेकॾहिं मां पंहिंजो कपिड़ो जेकर उथी बि आहियां त चोलो एॾो टिघो आहे जो चवंदो मौलवीअ खां कांच विसिरी वई आहे। हे ॿाह आहिनि, हित पियूं अचनि, हे पासा हेॾे आहिनि, खीसे जी बि नई शइ मां रखिराई आहे, मथां ढक। हाणे असांजे औरतुनि ऐं न्याणियुनि ऐं असांजे भेनरुनि जो जेको लिबास आयो आहे, उन ते त नज़र कयो त गैरत जा जनाज़ा त विया, पर शैतान ई मुल्क छॾे वियो।
मथा उगाड़ा वार कटियल हे चेली बेली निकतल ये जेका बाह है न या हिते है ये सजी ठूठ ए डोरो निकतो पियो हाने मुल्लन मौलविन तबलीगिन हाजिन उमरन जलसन बुधण वारन जे घरन में भी न्याणन नंढन खां वठी वडी अदी खां वठी या डाडी कुराड़ी यफ जेका होड़ा भञू वेठी आ उहा भी चई सनड़ो वठी अच जाए त कोई हवा लगे। जॾहिं गैरत वई हाणे उभडारी दर नारा हण गैरत नाहे उलमा वेठा आहिनि स्टेज ते आंखे ते ताक़त नाहे जो हिन जे साम्हूं वेठो ॻाल्हाया पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 दफ़ा कसम खणी त बेगैरत जन्नत में त न वेंदो पर ख़ुशबू बि न चखंदो। अल्लाह करीम फरमायो पंहिंजे रहमत वारे क़ुरान मजीद में वला यज़रिबन बिअरजुलिहिन औरतूं कन में पढ़ंदड़ मायूं सब ॿुधो मुंहिंजूं अम्मा न्याणियूं क़ुरान जो फरमाए पंहिंजो पेर या पेर में अहिड़ो ज़ेवर बि न पायो उनजो ज़मीन ते पेर ज़ोर सां न हणो मथां उनजो आवाज़ ॿाहिरि वञे सदको वञा क़ुरान तुंहिंजे रहमत तो क़ुरान फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़ा तव्हां क़ुरान खे ख़त्मे जे लाइ रखियो आहे क़ुरान आयो आहे इज़त सेखारण। 30 साल 22 गुज़रिया न्याणी वेठी आहे चवे तो थधी मिटी आहे क़ुरान सां निकाह अथसि कबर सां निकाह अथसि पाण 70 साल जो कुराड़ो भिरवा भी अशियूं पिंपड़ियूं भी अशियूं ऐं घरवारी मरी वञेसि तॾहिं मिशड़ो चवेसि ॾाॾा ॿी शादी कंदे रिम कमज़ोर नट बुल्ट भी लूस थी विया अथसि सालन सर जा ठकाव रोड ते था ॿुधजनि तो रूढ़ के जरूरत आए तो पुट के तो चो तो थदी मिटी थी तो ये लौतड़ीअ ते तो पिस्टल रखई पढ़े भी कॉलेज पढ़े भी यूनिवर्सिटी में रहे भी हॉस्टल में हुजेस भी टच मोबाइल और तू चवे थदी मिटी आ तो पो या नक को नहीं या पानी को नहीं तवज्जो हेॾे आ या होॾे आ ये रात जी मानी थव रात जी असांजो ख़ासि महिमान जॾहिं आयो न पोइ हंगामी हालतूं थींदियूं इन जे करे मां बि हाव जी बाहि मारे वठां पोइ स्टेज सेक्रेटरी मुंहिंजे अॻियां खे तूतरो बि खणी वेंदा। अल्लाह से फरमायो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिया अक़वम बेशक ही क़ुरान ज़ियारत कयो सोने जी रात जे घर में जन ज़ियारत कई आहे बीठल वेही रहनि वेठल कदम कदम सुरी चन जन ज़ियारत कई आहे जन ज़ियारत कई आहे उहे थो ॾिसां जन ॾिठो आहे सोणे खे जन सोणे खे ॾिठो आहे न ॾिठो अथव त बसि वञो इहे वञी रेड़ियुनि तो सामान वठो बसि मुंहिंजा बाबा खोड़ थी वियो तुंहिंजे नारे खे अलाह क़बूल करे हेॾे तवजो कर वाह मुंहिंजा मिठा जमाए तमां घणियूं ॾिठियूं पर हेड़ी न ॾिठी आहे हिकिड़े चवण सां सुरी आया अॼु असांजो मुआशिरो सॼो बिगड़ी चुको आहे वरी सैलून ते ॾाढ़ीअ जूं डिज़ाइनूं ठहियल आहिनि हीअं कराईंदे तूतली या सनी कराईंदे या हीअं थींदो ॿुॾी न मरंदो आहे रसूल जे सुन्नत सां मज़ाक कंहिं वॾेरे जे छपर ते मज़ाक करन ॾींहं जा तारा ॾेखारे सॼे मीरो ख़ान जी पुलिस सुबुह जो तो ते रेड कंदी त हे क़तल में घुरबल आहे न आहे दुआ कयो त रब असांजे मुआशिरे खे ठीकु करे कीअं थींदो जॾहिं हर माण्हू पंहिंजे घर जे अंदरि सुन्नत ऐं शरीयत खे नाफ़िज़ कंदो शादियुनि में ऐं ग़मनि में नबीअ जो तरीक़ो आहे कोन्हे कुरान जो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी मीरो ख़ान सिटीअ में घणियूं मस्जिदियूं हूंदियूं मुंहिंजो ख़ान सिटीअ में
ये 25 वरी लाड़काणू वरी कंबर वरी शहजाद कोट कची पुल सिजावल जूने जो इन सॼो मुल्क खणी वेंदो कोई दोस्त उथी करे चवे त कंहिं हिक मस्जिद में का माई बांग ॾींदी आहे त मां राति रही पवां सुबुह जो उहा मस्जिद बि ॾिसी वञा उन अधीअ अड़े सा ॻाल्हायो कोन था बांग सवाब या गुनाह भला हिकिड़ी अहिड़ी मस्जिद ॾेखारियो जंहिंमें जुमे जी नमाज़ का अधी पढ़ाईंदी हुजे आहे बि क़ुरान आहे बि नमाज़ आहे बि जुमे मुस्लमान जी माई आहे पर मुसले ते नमाज़ माइक्रोफोन ते बांग बाक़ी सूज़गीअ ते चढ़ी ऐं झुमरियूं हणंदी वञे त मुंहिंजे राणल जूं अखियूं ईअं जे ॿिले जा तारा उते वरी हे असांजो हमला अॻियों सुज़गीअ में 150 मणे जी तस्बीह कयो ॼण मीकाइल वेठो आहे मुंहिंजे 36 लखड़े जी शादी आहे 36 लखड़ूं पणिजी अचे पोइ महीने खां पोइ जॾहिं ज़ाल तूतली पढ़ियसि न ऐं पोइ तोखे चई त वञ ॿकरियुनि ॾे सुम्ह पोइ चइजांइ त 36 लखड़ूं आहे मुंहिंजे नूर चश्म जी शादी वाइज़ बि ॿुधे तबलीगा बि ॿुधे हर महीने हद कुले ते हर 6 महीने उम्रे जे लाइ थेलो खयूं थो वञे वरी जो ॾिस त पुट जे शादियुनि में उहो मांधणु मतल आहे जो शैतान खे बि ख़बर न अब हेॾे तवजो कयो नबी पाक 11 शादियूं कयूं घणियूं 4 न्याणियूं परणायूं घणियूं समझार माण्हू वेठा हो अकुलमंद मतां को नौजवान दिल में गुस्सो करे त हे मुल्लो ॿाहिरों घुराए कंहिं मथे में हयो आहे मां मथे में न लॻो आहे तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधाइण आयो आहियां जेके रहियल हो शादीअ खां अॼु इरादो कयो त सुन्नत मुताबिक़ कंदासीं अहिड़ी हा कई अथव जो तव्हांजे रोड ते ॿुधी हूंदो घणियूं न्याणियूं नबी साईं परणायूं अॼु जो वॾेरो भोतार पीर मुर्शिद मौलवी पेश इमाम सैयद चवे पियो त मां झंडीअ तो लथल आहियां मुंहिंजी न्याणीअ जे सानी मट कोई न आहे ओ कलमे वारो सॼी उम्मत जूं न्याणियूं हिकिड़े पासे मिठे मुहम्मद जे न्याणियुनि जो शान हाय फ़कीर हे तूं रखियो आहे इहो हा अखियूं खुलियल आहिनि सुभाणे ईअं न चवनि त अंधो मुलो बि मीरो ख़ान में आयो हो मां अव्हांखे जाॻाइण आयो हा त अॼु हिन जलसे में अहद कयो त नबी पाक जी सुन्नत चेहरे ते रखंदासीं घरनि जे अंदरि लिबास इज़त गैरत वारो मियाँ हे अछियूं ॾाढ़ियूं हे पोड़ा अॼु जे करे मां मथे उघाड़ो थी वाइज़ कयां ऐं ॿाहूं निकितल हुजनि तव्हां त अॻे ॾिठो आहे या न ॾिठो आहे उस पासे में हाज़िरी लॻंदी आहे पर ज़रूरु चवंदव त अॻे त मौलवी साहब भलो हेॾे आयो हो हाणे अलाए कॾहिं खां वठी चंडे खे बीमारी लॻी आहे अॼु 3-4 घुमनि पिया चढे सां गोॾा बोॾा निकितल मां जो इशाए ते फैशन आहे नबीअ जी सुन्नत वधीक या फैशन आस्ते सां ॻाल्हायो हज़रत बिलाल पैगंबर जी सुन्नत पूरी कई मीरो ख़ान वारो घुमे ज़मीन ते पियो मिठो मुहम्मद उन जे पेरनि जो आवाज़ जन्नत में पियो ॿुधे हुयो त ग़रीब मिस्कीन न हुन जा दुकान हा न शॉपिंग मार्केट हा न वरी एॾो हसीन जमील हो न एॾा ऊचा कपिड़ा हा अॼु कपिड़ा ऊचा अॼु टोपियूं ऊचियूं अॼु शापर ऊचा अॼु मोबाइल ऊची गाॾी ऊची अञा नज़र करे से सभु शयूं ऊचियूं खिलो था अरे मुंहिंजा बाबा मिठा अॼु जेकॾहिं नज़र आहे त सॼी दुनिया जे ज़िंदगीअ ते आहे मुंहिंजे महबूब जे यारनि ऐं अहल बैतनि जी नज़र ई त आख़िरत जे मथां ई इन जे करे नबी जीअरे चयो त सभु जन्नती आहिनि तामो कहिड़ो आहे जंहिंखे पक आहे असां त ख़तमनि ते बीठा हो मरी वञी मौलवी साहब वठी जो सॼे तालके जा मदरसे जा तालिब ख़तमू जो साईं तर बाबे खे जन्नत ॾे छा ॾे ट्रैक्टर मोजे मदरसे में हिकिड़ो आयो चई ज़ेबे जो ख़त्म हुआ 25 ख़त्म पढ़ाए जो घणा मां जो 24 भी न चई न से 25
मां चयो नंढड़ा चिचूं तालिब 25 पढ़ंदा चई से महिरबानी कयो तो मां थोड़ो रुमाल ॾिनो वात खे चईसे खिलो था मां चयो एतिरो जो टिक ॿधी थी त 25 ख़तम भला पिणे खे जनम में ॾिठो थी छा हाणे माण्हुनि जो ख़तमनि ते ज़ोर आहे दॿे खे जन्नत पिणे सॼे शहर में व्याज खोरनि जो सदर हो कूड़ियूं शादियूं ॾींदो हो कूड़ियूं मशीर थींदो हो ॿ नंबरी कंदो हो बद छोड़ाइप कंदो हो पथारीदारी कंदो हो हाणे सभु मुला मौलवी ख़त्मूं ॾियनि दॿे खे जन्नत रब ॾे त पुछण वारो कोई कोन्हे पर मूंखे नथो लॻे पियो जो जन्नत को दुकान तां भुॻड़ा वठणा न आहिनि जन्नत जे लाइ कुर्बानी खपे मां त पढ़ी आहे फिरी आयो आहियां साॻी जॻह ते धिकींदो थो हलां कम खे मथां ओचितो छापो न लॻे पढ़ूं क़ुरान अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत हाणे त शहीदनि जी बिरेला भरल आहिनि हिमू कलाणी भी शहीद आहे राजा डार भी जेको ॾांद कढण वञे कंहिंजे घर मां ऐं मालिक फैर कनिसि वञ सुबुह जो उज़र ते त पिणस बि रोए थो असांजो पुटु शहीद थी वियो कंहिं अदीअ में हथ विझे ऐं मालिक वठी ठुश कनिसि इहो बि शहीद आहे बाबा शहीद को रेड़ीअ तां सब्ज़ी वठणी न आहे शहादत जे लाइ घुरिजे थो जेको हेॾो थो रुसे घर खां उहो बि शहीद आहे दुआ कयो त रब शहादत जो मौत ॾे हिकिड़े मौली साहब दुआ घुराई त रब शहादत जो मौत ॾे ॿिनि टिनि हा कई ॾाढा ॿियनि वीचारनि सभिनी चुप कई त अलाए शहादत मथां पुगी न आहे अलाह जंहिंखे नसीब करे आमीन चओ हे भला चंदे में मिलियो उहो शाही कुसम मूंखे ख़बर न आहे त जलसे वारा कहिड़ा दोस्त आहिनि भाकुर त घणनि पाता पर मां धुके ते पुॻो आहियां अलाह से मूंखे हिन अचण खे क़बूल करे अवां जे वेहण खे क़बूल करे क़ुरान जो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत शुक्र कयो तो अल्हम्दुलिल्लाह जो तव्हांखे हे आलिम मिलिया आहिनि जिन खे क़ुरान ऐं दीन आहे न त माण्हू ईअं मुलनि जे कढ अथव ख़बर ई न आहे त पढ़ियल बि आहे न अलाए न हिकिड़े मुला खे हथु करे आया के शादीअ वारा के कोई मौलवी हथु नथो अचे निकाह ईंदो थी पढ़ाइण के अहिड़ो पढ़ाईंदो आहे जो कॾहिं कंहिं न पढ़ायो हूंदो अची विया रहियोसि घोट खे वठी आया गाना मोड़ ॿधल घोट बि ईअं आयो ॼण पिड़ीअ ते गाबो न ॾंद ज़ाहिर न हौड़ा न नकु न चप न भिरवा हीअं विया रहियोसि मुला साहब चयोसि पढ़ियल आहे चए हा चए जीअं मां पढ़ां तीअं पढ़जांइ चए हा छड़ो हिकु कलमो यादि होसि बसि उहो कलमो पढ़ी ऐं चयईंसि चुप कर त घोट बि चयईंसि चुप कर चए बसि कर चए बसि कर चए बसि कर कमीना चए बसि कर कमीना मुलो बि को ब्लेड प्रेशर जो मज़ीरो हीअं खणी चंबो हईंसि त हुन बि ठोके हईंसि वठ जो त सही घोट हेठां वरी मुला मथां वरी हो हेठां वरी हो मथां उथियो हिकिड़ो समझदार माण्हू साईं जहिड़ो वञी करे मुला खे चई कन में चई चवेसि हथु कढ हुन चयोसि हथु कढ हथु कढ राति जो घोट पियो चए पीउ खे बाबा चवंदो जो आहे त निकाह सवलो आहे हे त रिछ कुते जी वेड़ी अरे बाबा शुक्र कर जे असां जहिड़ा फ़क़ीर मिलिया थी सिधी ॻाल्हि पिया ॿुधायो त इहे जन्नत न मिलंदी न्याज़ जी देग ते सबील जे ड्रम ते इहे जन्नत न मिलंदी होटल ते चांहि पी ॿ केक पीस खाई ऐं निकिरो बिल न ॾे ऐं होटल वारो ॾिसई जगू गिलास सासरियूं कोप पादर ये सब गॾु वणंदी पिणे जो होटल आहे बिल ॾे हीअ जेका थाधल पई हले रोड ते देरा गाज़ी खान की थाधल पीउ अंदरि ढुक त साहु ॿाहिरि
इहो भी 40 रुपए गिलास आहे, इहा भी मुफ्त में नथी मिले। जन्नत मौलाना मुफ्त में मिलंदी। नमाज भी न पढ़ो, रोज़ा भी न रखो, न्याणियूं भी न पढ़ाए, पूरियूं शादियूं ॾे, तोर माप में ठगी कर, मिलावटा कर, मायूं पियूं ॿार घुमनि, तूं होटल ते वेही मूड़े ते ऐं जंग जंग ते ॾेई ॾे थो दूध पती ॾिजाए, धूड़ पती पी। आ फ़कीर मां चिठियुनि जे ख़िलाफ़ आ, पर तूं ॾाढो माण्हू भलो थो लॻे। मेहंदी भी का मेड़ जी सॼी तूं खपाई आहे। मुझे लिखियो अथई त मौज़ू आहे शुहदा इस्लाम, तव्हां सां वञो ॿी लाइन ते। मुंहिंजी मजबूरी आहे, ईंदड़ साल न घुराइजो। बसि हाणे तवजो तव्हांजो आहे। हिकिड़ियूं त इहे तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदा त शहीदनि खे हेतिरी तकलीफ़ आई, ज़ख़्म थिया, तीर लॻा, इहे ॻाल्हियूं त ॿुधी ॿुधी पाण बाक़ी बचाऊं। अॼु मां तव्हां खां पुछां थो त हे क़ुरान, हे दीन, हे शरीयत, इहा शहीदनि जी मिलियल अमानत आहे की न कोन? पोइ मां कहिड़ो उबितो वाइसो कयां? अकुल जो मिले हाणे लाड़काणे में त जीअं पिनी मदरसा था हलायूं न, ईअं पिनी अकुल वठी चवां हिन चंडनि खे ॾियूं हा। बाबा शहीदनि जो कम प्रोग्राम कहिड़ो हो, उन्हनि जी मशन कहिड़ी, उनखे ॾाढ़ी ही, निमाज़ ही, पटको हो, पर्दो हो, हया हो, इज़त ही। मां उहो वाइसो कयां न। हिकिड़ो हो वाइसो आहे शहीदनि जो त अन्न बंदि थियो, पाणी बंदि थियो, फलाण थियो, हीअं थियो। मां वरी हे वाइसो पियो कयां, मां पंहिंजो ठाहे कयो आहे त लाहे कुर्सीअ तां गाॾीअ ते विहारे ऐं रोड ॾस त हे रोड थी। इहे ॻाल्हियूं उसूली आहिनि त पोइ मञणियूं पवंदियूं। बाक़ी जे कंहिं वटि बीमारी आहे त मां ॿधल कोन्हे हा, हे त ॿियो नंबर सौदो कोन्हे। कुरान जो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत। इहा आयत मां शुरू कई आहे, हिन में शहीदनि जी ॻाल्हि अचे थी पई। मां ज़रूरु ईंदुसि फिरी, तव्हांखे शाबस आहे जो मूंखे लुकमूं ॾिनो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। मुला हिकिड़ो जनाज़े में जो भुलिजी पियो त पोयों हिकु ॿ लुकमूं ॾिनऊंसि, पोइ सलामत चयूंसि तूं तरावीहनि में बि न भुलिबो आहे, फर्ज़ी नमाज़ में बि न, जनाज़े में कीअं भुलिजी पए? कीअं बा चंडा हो, मरो था देर देर सां, जनाज़ो ई विसरी वियो। चङो जो लुकमूं ॾिनो, फ़कीर सदको वञा मुंहिंजा सोना। हाणे हेॾे नज़र कयो, अबा जन्नत मिलंदी, चओ इंशा अल्लाह, आमीन तो चओ समूरा। पर तॾहिं थींदी जॾहिं हिन खे राज़ी कंदो। ईअं तूं उबितो थी पाण खे टंगे, सॼा रोड भञ, ओ जबलनि सां टकर हण, ईअं जन्नत न मिलंदी। जन्नत मिलंदी सोणे क़ुरान खे राज़ी कर। हाणे जेके क़ुरान खे राज़ी कंदा उहे दिलि में आमीन चओ, हथ कोई न खणे। अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत। असां त 500 रुपए ते फार्म था भरियूं त मुंहिंजे घर में 2 मंडा 2 अंधा, ज़कात मूंखे ॾियो। लिखरायो हिकिड़े मंडे, सरकारी मुलाज़िम हो, लिखराई त मां मंडो आहियां, ऐं मंडो हुयो कोन। चेयरमैन जे अॻियां किरी पियो वञो बितो थी। उहो जेको गॾु हुउसि न, हुन सां मानर जी ख़बर अथव? मानरनि जी कंपनी आहे। जॾहिं मोटिया त ॿी मोटरसाइकिल पई अचे, उन मोटरसाइकिल ते कुतनि भौंक कई, पोइ कुता जो उनखे लड़िया त हो जो बिफलियो त अची हिननि खे हयईं। जंहिं मंडो लिखरायो हो उन जी जंग 2 जाइन तो भॼी पई। वरी ॿी चिठी आई आहे त उर्दूअ में बयानु कर, मुंहिंजे वॾनि खे ई न ईंदी। हीअ उर्दू ईंदी आहे, हीअ असांजे पाड़े में आहिनि महाजर। पोइ हिकिड़े सिंधीअ खे शौक़ु थियो त उर्दू सिखां, पोइ उन महाजर जी ॿकरी हिन जे लूसण में आई, रसो विझी ऐं वञी हुनजे दर ते बीठो। भाई जान, तुम्हारी बकरी हमारे पास आती जाती है। वरी आई तो पुष्प पटे मोकिलींदोमांसि, काबू करना। तो हुन बाह बधी चयोसि, बकरी काबू तो कयां, मुंहिंजे ॿोलीअ जो मोकारो न कर। ईंदी न आहे, तव्हां खिलंदव त हे उर्दू कीअं थो ॻाल्हाए।
असांजी आबाई ॿोली सिंधी आहे इन जे करे इन ते ई ॻाल्हाईंदासीं हुजे उर्दूअ वारो त वरी उर्दूअ वारो मौलवी ईंदड़ साल घुराइजो हाणे हेॾे तवजो कयो जन्नत सभिनी खे घुरिजे हा मुंहिंजा मिठा कीअं मिलंदी ईअं मिलंदी जी हज़रत अम्मा आसिया खे मिली फिरौन जी घरवारी ज़ेवर महल रेशम जा जोड़ा हिंदोरनि में लुॾण वारी मीरो ख़ान जा नौजवानो अमीरा ऐं ग़रीबो अॼु हीअ ॻाल्हि ॿुधियूं वञो वाह मुंहिंजा रब तोखां केरु पुछण वारो जो फिरौन जी घरवारीअ खे जन्नत त ॾिनई पर क़ुर पाक में रब लिखी छॾियो क़यामत जे सुबुह ताईं साईं मुनीर मुंहिंजे मदरसे में आलिम हाफ़िज़ क़ुर पढ़ंदा त हीअ आयत बि पढ़ंदा फरमाई वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु इम्रअत फिरौन इज़ क़ालत रब्बि इब्न ली इंदक बैतन फिल इंदक बैतन हीअ मासी जन्नत न हूअ जन्नत हीअ अदी न जेका छापकी पई करे मार्केट में ऐं मुड़ुस खे पई चए घर रे तोखे कहिड़ी ख़बर टंटा वणिया बि मूंखे सुञाणींदा आहिनि ओ हुआ जन्नत जंहिंजे लाइ क़ुर पियो चवे उहा हुई बि फिरौन जी घरवारी हज़रत आसिया हेॾे नज़र कयो मेखा भी लगी वयूं हथ लो पैर लो काॾे ज़ेवर विया काॾे सभु कुझु वियो इन औरत जो ईमान तो ॾिसो मौलाना अॼु त असां 5 रुपयनि ते ईमान ई विकिणी छॾियो आहे ज़कात फ़र्ज़ आहे न ज़कात खोड़ माण्हुनि बैंक में लिखायो आहे बैंक जे ज़कात बचण लाइ लिखायो थो ऐं शियो आया खोड़ सुन्नी कुरान जो फरमाया मुहसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बासा वज़र्राउ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलुर रसूल छा तव्हां गुमान था कयो मौलाना छा पढ़ियो तुम हे थींदो इन करे मुंहिंजो ख़्यालु न हूंदो आहे इन माण्हुनि ॾे मां पंहिंजो कमु जारी रखंदुमि हा हिनखे काबू कया स्टेट सेक्रेटरी झट खां पोइ ईअं हूंदो इहो हुसैनी घोड़ो हो काॾे ॿियो तूतलो काॾे अरे मुंहिंजा मखण भली हणो पंहिंजे क़ाइदे जे लाइ छो न हणो नारे तकबीर नारे तकबीर इस्तेक़बाल कयो कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो कायदे सिंध तेरी जुर्रत को कायदे सिंध तेरी जुर्रत को आया 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 कल भी डॉक्टर आया था अल्हम्दुलिल्लाह हाणे दोस्त वेही रहनि ख़ासि महिमान शहीद जो बच्चो स्टेज ते पहुची चुको ऐं इस्तक़बाल कयो दीदार ज़ियारतूं कयूं माशाअल्लाह 2 मिनट 5 रहियो बाबा कुरान तो फरमाया मुहसिबतुम अन तदखुलुल जन्नत ऐ मुंहिंजा अल्लाह हिन जमायत जी अदब हया इज्जत पंहिंजे बुज़ुर्गनि जो इस्तक़बाल क़बूल फरमा आमीन जो समूरा
4 चंड लगी आ जलसे के साईं जे अचण सा बस मैं इते पंहिंजे बयान के ब्रेक ॾींदुसि 5 मिंटनि जे अंदर अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नता वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वज़र्राउ वज़ुलज़िलू नौजवानों तकलीफूं ईंदियूं आज़माइशूं ईंदियूं इम्तिहान ईंदा घर छॾणा पवंदा धक्का ऐं ढाब बि ईंदा पोइ जन्नत मिलंदी एतिरियूं वॾियूं तकलीफ़ां बड़े मौलवी मोहम्मद इलियास चन्ना कंधार आहे वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन बस जेका थी से ढंज थी अच्छा हाँ